ख़बर शेयर कयूं त ॾहरकी मां ॾहरकी वेझो दादलिगारी में माड़ी गैस कंपनी तरफ़ां ॾिनल वियम घर में गुज़िरियल केतिरनि महीननि खां डॉक्टरियाणी मुक़ररु न करण ख़िलाफ़ एसटीपी अॻुवाण ज़ाहिद मिराणी, अली नवाज़ जलबाणी, महमूद गबोल ख़ान ज़मान, आजिज़ गबोल जी अॻुवाणी में वियम घर जी मेन गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻुवाणनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त माड़ी गैस कंपनी तरफ़ां ॾिनल वियम घर में गुज़िरियल केतिरनि महीननि खां डॉक्टरियाणी मुक़ररु न कई वई आहे, जंहिं सबबि ॿाहिराड़ी खां परे परे खां पंधु करे इलाज लाइ ईंदड़ औरतूं रोज़ानो इलाज कराइण बिना वापसी थी वेंदियूं आहिनि। उन्हनि वधीक ॿुधायो त निजी कंपनी माड़ी गैस जा यूसी दादलिगारी अंदरि 100 खां वधीक गैस जा खूह आहिनि, पर माड़ी गैस इंतिज़ामिया आवाम खे का बि सहूलियत मुहैया न पई करे। लिखत हुई अॻे वाइदो कयो हो त असां जेको एम्बुलेंस विझंदासीं 8 बजे खां वठी त शाम 8 बजे खां वठी 3 बजे ताईं डॉक्टराणी हिते मुक़ररु कई वेंदी। हाणे उहा सहूलियत मौजूदु न आहे, उहा सहूलियत मौजूदु करे ॾिनी वञे ऐं डॉक्टराणी हिते असांखे ॾिनी वञे। इहो आहे त अॼु जो जेको एहतिजाज आहे उहो ख़ासि करे वियम घर जे हवाले सां आहे त वियम घर में गुज़िरियल 6 महीननि खां डॉक्टरियाणी न आहे। असांजो वाहिद मुतालबो आहे त वियम घर में डॉक्टरियाणी ॾेई इलाइक़े जे माण्हुनि खे सहूलियत ॾिनी वञे, छो त दादलिगारी जे पसगिरदाई में लखे माण्हू रहनि था, सवे ॻोठ आहिनि, हज़ारे ॻोठ आहिनि, बल्कि ऐं उन्हनि जे लाइ जेकॾहिं हिते का एमरजेंसी थी वञे त वियम घर जे लाइ हितां मीरपुर माचड़ो या ॾहरकी जिते तक़रीबन 50 खां 60 किलोमीटर करे वञणो थो पए, जिते ॾाढी तकलीफ़ ऐं अज़ियत में माण्हू गुज़ारनि था पिया। असांजो वाहिद मुतालबो आहे त डॉक्टरियाणी ॾेई करे यानी वियम घर खे बहाल कयो वञे। उन्हनि डीसी घोटकी खां मुतालबो कंदे घुर कई त बिना देर माड़ी गैस इंतिज़ामिया जे कयल दादलिगारी वासियुनि सां नाजाइज़नि जो नोटिस वठी वियम घर अंदरि जल्द खां जल्द डॉक्टरियाणी मुक़ररु कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।